अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां फ़ौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां नज़र वझंदासीं हिन वक़्त जी हेडलाइन। नाणे वारे वफ़ाक़ी वसीर शौकत तरीन इतराफ़ कयो आहे त क़याम पाकिस्तान खां पोइ 70 वरनि में जेतिरो कर्ज़ वरितो वियो उन जो 80% न पर 76% पीटीआई हुकूमत वरितो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शौकत तरीन चयो त अंग अखर कूड़ नाहिनि ॻाल्हाईंदा। बजट ते तनक़ीद कंदे शौकत तरीन चयो त हुकूमत उहे ई पुराणा पाकिस्तान वारा फार्मूला हलाया आहिनि। जुलाई में पेट्रोल ते 25 रुपया लेवी वधाइण सां महांगाई जो नओं तूफ़ान ईंदो। बिजली ऐं गैस जूं क़ीमतूं वधंदियूं। महांगाई 25 खां 30% ताईं हली वेंदी। सनअतुनि खे रियायतूं ख़तम करण सां बेरोज़गारी वधंदी। उत्तर वज़ीरिस्तान में दहशतगर्दनि ख़िलाफ़ विढ़ंदे पाक फ़ौज जो जवान शहीद। ISPR जो चवणु आहे त दत्ता खेल वारे इलाक़े में फोर्सिस ऐं दहशतगर्दनि में फायरिंग जी ॾे वठि थी। फायरिंग जी ॾे वठि में पाक फ़ौज जे जवान शाहज़ेब इम्तियाज़ शहादत माणी। ISPR मौजूद 25 वरियनि जो सिपाही इम्तियाज़ कोटली सतियां जो रहवासी हो। इम्कान दहशतगर्दनि जी सफ़ाई लाइ इलाक़े में क्लियरेंस ऑपरेशन जारी आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो TTE ऐं पाबंदी पियल TTP बाबति अफ़गानिस्तान में थियल ताज़ी अग भराई ते पार्लियामेंट में इतफ़ाक़ी राय पैदा करण ते इतफ़ाक़। आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि ज़रदारी हाउस इस्लामाबाद में पीपल्स पार्टी जो इजलास में फ़ैसिलो कयो वियो त समूरा फ़ैसिला पार्लियामेंट खे एतमाद में वठी ऐं पार्लियामेंट में ई थियण घुरिजनि। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त इतफ़ाक़ी राय पैदा करण लाइ इत्तेहादी जमातुनि सां राब्ता कया वेंदा। तहरीक इंसाफ़ वफ़ाक़ी बजट जे अंगनि अखरनि खे गोरख धंधो करार ॾेई छॾियो। PTI सेनेटर शौकत तरीन चयो आहे त हुकूमत जा तरक़ी बाबति अंग अखर जाली आहिनि। महांगाई ऐं बेरोज़गारी वधीक वधंदी। लीवी वधाइण सां जुलाई में पेट्रोल 25 रुपया फ़ी लीटर वधीक महांगो थींदो। डीज़ल जे फ़ी लीटर क़ीमत में 310 रुपया वाध थी वेंदी। गैस जा अघ 400% वधी वेंदा। गैस जूं क़ीमतूं वधियूं त महांगाई 30% थी वेंदी। उमर अयूब चयो आहे त जुलाई में बिजली जी क़ीमत टैक्स सां गॾु 40 रुपया फ़ी यूनिट थी वेंदी। चक भरसां रुस्तम थाणे जे हद में छेड़ो औरत क़तल। मिर्ज़ा वाह वटि ॻोठु घर पंहिंजा में सईद खानाणी बिरादरी जे 2 धुरनि में ज़मीन जे तकरार तां झेड़ो थी पियो। फायरिंग में 25 वरनि जी इंशा सईद खानाणी मारिजी वई। हिकु औरत अलाह रखी ज़ख़्मी थी पई। पुलिस वाक़िए वारे हंधि पहुची क़त्ल थी वियल नारी जो मढ़ तहवील में वठी छॾियो। नारीअ जो मढ़ ऐं ज़ख़्मीअ खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। काज़ी अहमद भरसां रोड हादसो। 2 भाइर हयाती विञाए वेठा। 2 ॼणा ज़ख़्मी। रंगमहल शादी हाल वटि क़ौमी शाहराह ते ट्रालर चिंची रक्षा सां टकराइजी वियो। मोहम्मद मूसा जतोई ऐं मोहम्मद ईसा जतोई फोत थी विया। ज़ख़्मी इम्तियाज़ मल्हा ऐं साईं बख़्श मल्हा जतोई खे काज़ी अहमद इस्पताल मुंतक़िल कयो वियो। ॿिन्ही भाइरनि जे सोठ जी अॼु शादी रिथियल हुई। हादसे बाद ट्रालर ड्राइवर फ़रार थी वियो। मटियारी भरसां हादसे में नौजवान हयाती विञाए वेठो। क़ौमी शाहराह ते दीनार शाख वटि ट्रालर जे टक्कर में मोटरसाइकिल सवार 28 वरियनि जो नौजवान असलम मल्हा मौक़े ते ई दम ॾेई छॾियो। पुलिस फोतीअ जो मढ़ इस्पताल मां ज़रूरी घुरिजूं पूरियूं करण बाद वारसनि हवाले करे छॾियो। पुलिस मूजिबि मोटरसाइकिल स्लिप थियण सबबि हादसो पेश आयो आहे। पुलिस ट्रालर खे तहवील में वठी छॾियो। ट्रालर ड्राइवर फरार।
शेखमाबाद सदर पुलिस पारां 3 ॾींहं अॻु मुबैना अगवा थियल गुलशन कट्टो खे बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस मूजिब जवाबदार मुखबी गुलशन कट्टो खे जागण वारे इलाक़े में हिक हंधां ॿिए हंधि मुंतक़िल करे रहिया हुआ त पुलिस पहुची मुखबीअ खे बाज़ियाब कराए वरितो। पाकिस्तान ऐं वेस्ट इंडीज़ में टी ऐं आख़िरी वनडे मैच अॼु मुल्तान में खेॾी वेंदी। मेज़बान टीम 2 मैचूं खटे अॻुवाट ऐं सीरीज़ पंहिंजे नाले करे वरिती।